कॉलर मौजूद आहे, कॉल वठंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं सदाई मथे करे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। वाह, अस्सलाम वालेकुम याली मदद। वालेकुम अस्सलाम अला अली मदद। कीअं आहियो? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे? सब खैलो पियो आदि अंसार को सब गलाया गुलशन अजीत कराची का होटल वारो भेण। हाणे मतिलबु तव्हांजी तबियत सही आहे, बसि उते ई होटल उते ई आहे न तव्हांजो? हा भेण हलिया अचो न कॾहिं चांहि पी वञनि उते ई होटल आहे बाबा। अच्छा, नओं साल आहे ऐं ॿियो ॾींहुं आहे, कीअं पियो महसूसु थिए तव्हांखे? हा आदि हलो। जी हलो आदि। जी जी। असांखे असगर खोसे जो गानो ॿुधायो। पराठो लेके आऊंगा मेरी जाना। असगर खोसे साहब विकिणी छॾी पराठो? न न अथसि भेण अथसि। अथसि? हा हा असां वटि ईंदो आहे न। अच्छा, भला तव्हां छा ॿुधाईंदव असांखे? हा मां गानो ॿुधाईंदुमि। पहिरियां मुंहिंजा दोस्त ॾिसनि पिया। जी। अली गौर आरे जो ॾिसे पियो तोखे सलाम ॾे पियो, नूर सन बुलड़ो तोखे सलाम ॾे पियो, गुप्तार कोसो ज़मीर कोसो। ओ जिते जिल्दी दौलत जामो जे इश्क करण सरिया मुझे हलिया त हलूं अहिड़े देस ते हलिया त हलूं अहिड़े देस ते प्यार ते परा पाबंद आहिनि आहियूं हिते आज़ार में दीवाननि खे को हक़ न आहे जीअण जो संसार में दड़का था मिलनि दीवाननि खे। हलो आदि। वाह वाह, दड़का घणा मिलिया आहिनि? और मिलिया भेण गंज। ठीकु आहे, ओके, ख़ुदा हाफ़िज़। ठीकु आहे, थैंक यू सो मच। पंहिंजो ख़्यालु रखिजो।